जी नाज़रीन, KTN वॉच प्रोग्राम सां गॾु मां आहियां बांदी शहर खां इम्तियाज़ जमाली। अॼु असां बांदी भर पासे केतिरा स्कूल विज़िट कंदासीं ऐं तव्हांखे ॾेखारींदासीं जेको आहे स्कूलनि जी छा हालत आहे। जी नाज़रीन, असां हींअर मौजूदु आहियूं दे 65 जे ॻोठ जो आहे स्कूल आहे मुरीद खान जमाली। उते जेके ॿार जेके आहिनि खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि उहे पढ़ाई कनि पिया, उस्ताद उन्हनि खे पढ़ाए पियो। असां अॼु उस्ताद सां ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं त हिते हुननि खे बिल्डिंग छो न मिली आहे ऐं हुननि खे ॿियूं कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि। तव्हां हिते केतिरे अरसे खां पढ़ायो पिया? सर मूंखे तक़रीबन हिते 5 साल थी विया आहिनि। स्कूल जी बिल्डिंग न आहे, छा मसइला आहिनि स्कूल जा? सर असां बार बार हुकूमत सिंध ॾे असां एप्लीकेशन मोकिलींदा रहिया आहियूं ऐं हुकूमत खां इहा गुज़ारिश कंदा रहियूं SME जा असां SMC बि जा फार्म भरे उहे मोकिलिया आहिनि, SME कोड उन्हनि सां मोकिलिया आहिनि एप्लीकेशन। साईं महिरबानी करे असांजे स्कूलनि जे ॿारनि खे का बि सहूलियत कोन्हे का। असांजे स्कूल जी का बिल्डिंग कान्हे, छित कोन्हे को खुले आसमान, ॿार वीचारा पढ़नि था। सियारे में बरसाति में तकलीफ़ ॾाढी थी अचे, बराबरि उन जे बावजूद बि असांखे का हेसि ताईं का बिल्डिंग वग़ैरह कुझु न मिलियो आहे। साईं छपरी मां ठहियल अचे पई नज़र, जेका इहा ठहे पई या ड्राई वई आहे, छा मसइलो आहे? सही न, काफ़ी टाइम पहिरियां ठहियल हुई, पुराणी थी वई, ड्राई किरी पई, ॿारनि खे जेको सो मथां जड़ जी त भलाऊं पुराणो छपर थी वियो। पोइ ॻोठाण पंहिंजी पाण तरफ़ कोशिशि कई, वरी हाणे कोशिशि में इन में आहिनि त जेको असां हिनखे वरी नई सही ठारायूं, काखाऊं छपर हुजे, कुझु न कुझु बरसाति खां बचा थिए। तव्हांखे मां कैमरा जे अक्सर ॾिसां त अंदरि ॾिसो जेके दीवारूं आहिनि उन्हनि जो जेको पासा आहिनि उहे हेठां जेके आहिनि उहे बि ख़तमु थी चुका आहिनि, उन कलर वठी वियो आहे। हाँ, हीअ ॻोठाणा पंहिंजी मदद पाण ते ठाहे रहिया आहिनि। गवर्नमेंट तरफ़ां का बि जेका आहिनि हिते का फैसिलिटी या का शइ न ॾिनी वई आहे। हिकिड़ी पुराणी अलमारी आहे, शायदि सरकारी स्कूल खे जेका ॾिनी वई हुई कुझु काफ़ी वक़्तु अॻु में, जेका तव्हां ॾिसी सघो था उहा बिल्कुलु ख़तमु थी चुकी आहे। हाणे हिकिड़ी पुराणी पेती पियल आहे, या शायदि स्कूल खे जेका पहिरियां पेतियूं मिलंदियूं हुयूं, शायदि उन्हनि मां हिकिड़ी पेती आहे, उहा तव्हां ॾिसी सघो था कैमरा जे अक्सां, त उहा बि ख़तमु थियल आहे। पर हिन स्कूल खे का बि फैसिलिटी न आहे, मतिलबु त हिते ॿार जेके आहिनि उहे ॾाढा ॾुखिया आहिनि पढ़ाई जे हवाले सां। तव्हां असांखे बेत ॿुधायो भला। सबक ॾिसो सबारो गुल, ॾिसो सबारो गुल, सोनो गुल, प्यारो गुल, बूटे ते जोत जले धरती जो आतारो गुल, उनजे आॾो मुखी मुल्कनि रंगनि रूपनि वारो गुल, मोटे मुगरू सूरजमुखी लाल गुलाबी न्यारो गुल, बोहन बजे ते बेरा ॾे पोपट खे आ प्यारो गुल, गमगीननि जा गम थो लाहे मेटे तो मुंजारो गुल, सूं सास सारो गुल, मुंहुं वांगे थियो जग में सुरा बोल तो बोले बारो गुल। अल्फा में बला में बकरी में पलो में भोलो ते तारो ते ढूंढते टिनन ते साफ ते थम पे फानुश में फितो का गड्ढा के गेरो ने सिंह के खटी या को दो ज़रो ते धोबी रे डडल ते ढेल दे डगो या चिचिन जत ये जीबी में मुंचे चतु जो छतरी के खचर ने गिन गलचो रे रिची रे जंजीर में मारी में मसनु न तलाम लकुन इंसान ये या कुछ वजंदु वजाइफ वजाइफ वाडो का कलम इंसान सदुक वजा जालिम ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ। असां हिते ॻोठाणा मौजूदु आहिनि, अचो था उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि खे बिल्डिंग छो न मिली आहे। अदाई स्कूल असांजो 1988 खां रजिस्टर्ड आहे। असां एजुकेशन डिपार्टमेंट खे जेका सो बार बार गुज़ारिश कई आहे, दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, कराची SMS कया आहिनि, लेकिन रिप्लाई आया आहिनि, लेकिन असांखे इहो चयो आहे तव्हांजे SMS ते असां गौर करे रहिया आहियूं। पर असां वटि अॼु ॾींहं ताईं गवर्नमेंट का बि माना असांखे बिल्डिंग न ॾिनी आहे, न बिल्डिंग आहे, न फर्नीचर आहे, न ॿी का बि फैसिलिटी कोन मिली आहे। साईं तव्हांखे ॻोठ खे जेका स्कूल आहे हिते तव्हांखे बिल्डिंग न मिली आहे, तव्हां कंहिंखे अॼु ताईं चयो आहे या तव्हां कंहिंखे चयो ई कोन्हे? पाण साईं घणनि माण्हुनि खे चयो आहे, खोड़ माण्हुनि खे चयो आहे, कुझु बि नथो थिए। अली अकबर जमाली माना हिते ज़िले नवाब शाह जो सदर आहे, उहो हिते हली आयो, बिल्डिंग ॾेखारीसीं स्कूल जी। असां चयो बाबा असांखे बिल्डिंग कान्हे का, असांखे बिल्डिंग ॾियो। पर अॼु ॾींहं ताईं असांखे हुन बिल्डिंग कान ॾिनी। बाबा तव्हांखे हाज़िर बिल्डिंग तव्हांखे ॾींदासीं। असांजा ॿार खुले आसमान थले वेठा आहिनि। असां इहा दीवार जेका आहे पंहिंजे ख़र्च ते पंहिंजूं शुरू वठी पैसनि सां दीवार ठाही आहे, छपर ठाहिण जी कोशिशि में लॻा पिया आहियूं। सरवत आहिनि, हर शइ वरिती आहे, असां हिनखे पाण ठाहींदासीं। बाक़ी असांखे वस वारनि का बि माना सहूलियत का बि कान्हे। हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल अली बख्श जमाली, जेको ई स्कूल तव्हां ॾिसी रहिया आहियो कैमरा जे अक्सां थी मुकमल बंदि थियल स्कूल आहे, जिते जेके ॻोठ जा ॿार आहिनि इहे रांदि खेॾण में मसरूफ़ आहिनि। अचो तव्हांखे स्कूल जी बिल्डिंग बि ॾेखारियूं था, ॿारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था, ॻोठनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। तव्हां दर ॾिसी सघो था, दर ई भॻल आहे। हा, हिकिड़ो ताक आहे, हिकिड़ो ताक आहे, हिकिड़ो बिल्कुलु भॻल दर आहे। ऐं अंदरि सां ॾिसी सघो था त हीअ जेको आहे छित आहे, सॼी छित टुटल आहे, पूरी छित मां चापुड़ किरियल आहिनि ऐं दीवारुनि खे ॾार पइजी विया आहिनि।
तव्हां ॾिसी सघो था त हीउ जेको आहे कैमरा जे अख सां स्कूल जेका छित आहे मुकमल तौर ते तबाह थियल आहे, मुकमल तौर ते। ऐं स्कूल बंदि हुजण जे करे हितां जे ॿार जेके आहिनि उहे रांदि रूंद करण में मसरूफ़ आहिनि। ॿिया जेके आहिनि स्कूल जेके आहिनि उहे तमामु परे आहिनि ॻोठ खां, ऐं स्कूल परे हुजण जे करे हितां जा ॿार जेके आहिनि उहे तइलीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि। ऐं असां ॻाल्हि ॿोल कंदा ॻोठाण सां त हू छा था चवनि बारे में। तव्हांजो नालो अदा? साईं मुंहिंजो नालो शकील अहमद जमाली आहे। साईं हीउ स्कूल मुंहिंजे वालिद साहिब नाले ते आहे, अलीबख्श जमाली नाले ते। तक़रीबन 8-10 साल थिया आहिनि स्कूल बंदि थियो आहे। असां घणियूं एप्लीकेशन कयूंसीं वग़ैरह कयासीं, पर को बि तदारुक कोन थियो आहे। हाणे तव्हां यकीन कयो, हितां 2.5-3 किलोमीटर परे ठारे खान ॻोठ संजणी ॻोठ स्कूल आहे, उते बि उस्ताद रिटायरमेंट थी वियो आहे, उहो बि स्कूल बंदि थी वियो आहे हींअर। परे आहे गुलाम रसूल डायरी ॻोठ आहे, 3 किलोमीटर परे आहे। हाणे ॿार गर्मी में हेॾा मासूम ॿार किथे वेंदा, गर्मी सियारो आहे त ॾाढी ॾुखियाई थिए थी। असांजो हिकिड़ी गुज़ारिश आहे हुकूमत सिंध खां त महिरबानी करे असां स्कूल जी बिल्डिंग ॾिनी वञे, असांखे फर्नीचर ॾिनो वञे, हिकिड़ो उस्ताद ॾिनो वञे, इहा असां लाइ ॿारनि जी तइलीम में मुस्तक़बिल पहुचाए वञे। तव्हां चूंडियल नुमाइंदनि या तालीम वारे वज़ीर या जेको टीओ आहे या लाॻापियल जेके इंतज़ाम तव्हां उन्हनि खे चयो आहे स्कूल जे बारे में असांखे स्कूल खोले ॾियो? जी सर, बिल्कुलु चयोसीं। मुंहिंजे वालिद साहिबु पहिरियां असां MP सलीम अहमद जलबाणी साहिबु, उनखे असां रिक्वेस्ट कईसीं, अदी हज़रा खे बि रिक्वेस्ट कईसीं, पर असांजो को बि अञा ताईं अमल कोन थियो आहे। असां माना कोशिशूं कयूंसीं, पर चवनि पिया बायोमेट्रिक वारा बि ईंदा आहिनि, चवंदा उहे बि पंहिंजी रिपोर्ट ठाहे हलिया था वञनि, बसि माना को बि कमु नथो थिए अञा फ़िलहाल। ही ॿार जे स्कूल में रांदि कनि था, ही ॿार कंहिं बि स्कूल पढ़ाई लाइ कोन था वञनि? न साईं, पहिरियां वेंदा ईंदा, हिते ईंदा, हिते उस्ताद उहो रिटायर थी वियो, उन खां पोइ स्कूल सफ़ा ख़तमु थी वियो। स्कूल खे 15-10 साल थी विया आहिनि बंदि आहे। इन खां बावजूदि सिहत ख़ातिर माना हिन खे तालीम ख़ातिर विया आहियूं, पर जेको आहे सो को ॿुधण लाइ तयारु न आहे। अपील जेको आहे सो बिलाल भुट्टो साहिब खे को माना असां पीपला बि आहियूं, वर्कर बि आहियूं, जाला बि आहियूं, ऐं इलेक्शन में बि रहिया आहियूं, वर्कूं बि कयूं आहिनि। ऐं असां सां जेको आहे सो वधि में वधि नाइंसाफ़ी आहे। ऐं इनखे पंहिंजे बिलाल भुट्टो साहिब खे अपील आहे त असांजा ॿार जेके आहिनि ॾिसे, ॿार असांजा तमामु जेके आहिनि से रांदि करे रहिया आहिनि, को बि माना तालीम ख़ातिर उहो ॿुधण जे लाइ तयारु न आहे। टीम वटि विया आहियूं, उन वटि पंहिंजो जमाली साहिब वटि विया आहियूं, उन ॾे विया आहियूं, उहो बि ॿुधण जे लाइ तयारु न आहे। सभु को पंहिंजे लेखे ठाहिनि। हाणे वधि में वधि गुज़ारिश आहे बिलाल भुट्टो साहिब खे, ऐं असांजे स्कूल खोले, असांजा ॿार ईअं न रोले। बाक़ी जेको आहे सो मुराद अली शाह ॿुधण जे तयारु न आहे, हुनखे त टाइम ई न आहे। स्कूल डैमेज हुजण जे करे जेको आहे बिल्कुलु बंदि थी वियो आहे, ऐं बंदि थियण खां पोइ जेको आहे स्कूल जी तइलीम बंदि थी वई। तव्हांखां त ॾेखारींदा वाशरूम ठहियल आहिनि जेके बिल्कुलु ख़तमु थियल आहिनि, चौदीवार हिन जी किरी पई आहे, ऐं ड्रब अची विया आहिनि पूरे प्लाट ते। ऐं जेको आहे असां ॿियो ॻोठाणो मौजूदु आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हू जेको आहे इन बारे में छा थो चवे। कॾहिं खां स्कूल बंदि थियो आहे? 10 साल खां स्कूल बंदि आहे। छोकिरा असां ॾाढे तकलीफ़, स्कूल परे आहिनि, कोई कहिड़े बि असांजो छोकिरो ॿाहिरि नथो वञी सघे। इन हिसाब सां महिरबानी करे स्कूल मां उस्ताद ॾेई वञनि ऐं असांजा छोकिरा पढ़नि, तालीम हासिल करनि। जी नाज़रीन, असां हींअर मौजूदु आहियूं गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल फतेह खान जमाली में। अचो ॾिसो हिन स्कूल जी कहिड़ी हालत आहे ऐं हिन ते सहूलियतुनि जी कहिड़ी खोट आहे। असां हिन उस्ताद मौजूदु आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हुनजो छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम तव्हांजो नालो साईं? साईं मुंहिंजो नालो एहसान ला जमाली। तव्हां केतिरे अर्से खां स्कूल में पढ़ायो पिया? मूंखे तक़रीबन 13-14 साल थी विया आहिनि हिते, ऐं मां ॻोठाणो बि आहियां, उस्ताद बि आहियां, ऐं हिते पढ़ायां पियो थो। असांजो स्कूल 1956 में माना थियो हुई। उन खां पोइ 2 कमरा आहिनि जॉइंट थियल, उहे उन्हनि जी बिल्डिंग जेका आहे असां डैमेज थी वई आहे, ख़तरनाक बिल्डिंग पोज़ीशन थी वई आहे। ऐं उन खां पोइ हिकिड़ो एक्स्ट्रा कमिरो असांखे ॾिनो आहे जो असां उहो SMC फंड मां माना रिपेयर करे उनखे पढ़ाई असां शुरू। जी नाज़रीन, स्कूल जा 2 कमरा जेके बिल्कुलु ज़िबून थियल आहिनि, उन्हनि जी हालत तव्हां ॾिसी सघो था कैमरा जे अख सां। हीउ कमरे जो जेको आहे स्कूल जो विरांडो आहे, जंहिंजी छित तव्हां ॾिसी सघो था चापोड़, सॼी छित जा चापोड़ किरियल आहिनि, ऐं सरियो जेको ज़ाहिर थी वियो आहे। ऐं कंहिं बि मतिलबु चूंडियल नुमाइंदे या तालीम खाते या सिंध हुकूमत जेको आहे हिन ते मतिलबु एक्शन न खयो आहे, न को हिनखे का बिल्डिंग ॾिनी वई आहे। हीउ कमरे जो गेट तव्हां ॾिसो आहे, गेट भॻल आहे, गेट बिल्कुलु भॻल आहे, बंदि थियल आहे। हीउ काफ़ी अरसे खां शायदि बंदि थियल आहे। असांखे खोलण जी कोशिशि कंदासीं। हाणे ॾिसां अंदरि छा कंडीशन आहे। तव्हां कैमरा जे अख सां ॾिसी सघो था त स्कूल जी छित जेका आहे बिल्कुलु डैमेज थियल आहे, ऐं कहिड़े टाइम बि धमाके सां किरी सघे थी। दरियूं ख़तमु आहिनि स्कूल जूं, छित स्कूल जी ख़तमु आहे बिल्कुलु। भॻल बेंचूं अंदरि पियल आहिनि, ऐं तव्हां ॾिसी सघो था हीउ बोर्ड जेको आहे जंहिं ॿारनि खे पढ़ायो वेंदो आहे, उन बोर्ड ते कुझु लिखियल आहिनि, सिंधी लिखियल आहे। ऐं असां वरी ॿिए कमरे में बि वेंदासीं ऐं तव्हांखे ॾेखारींदासीं ॿिए कमरे जी छा कंडीशन आहे, छा सूरत हाल आहे। ॿियो कमरो आहे स्कूल जो, असां हिनखे खोलींदासीं ऐं असां ॾिसंदासीं कमरे जी छा सूरत हाल आहे।
हिन कमरे में सेम सूरत हाल आहे साॻी जेके छित जेका बिल्कुलु चापोट किरियल आहिनि ऐं सरियो ज़ाहिर थियल आहे ऐं तमामु ख़तरनाक पोज़ीशन में आहे स्कूल। कहिड़े टाइम ते बि हीअ जेके आहिनि छित जेका आहे धमाके सां किरी सघे थी। ऐं कुंड में हिकिड़ी पेती पियल आहे जेका पुराणी पेतियूं जेके मिलंदियूं हुयूं उस्तादनि खे, उहा पेती हिकिड़ी पियल आहे कुंड में। ॿियो को फर्नीचर या का बि शइ न आहे। दरियूं जेके आहिनि बिल्कुलु भॻल आहिनि, दरियुनि में का शइ न आहे। कुझु ॻोठ वारा मौजूदु हुन सां बि ॻाल्हाईंदासीं। तूं छा था चवनि? अदा स्कूल जा तमामु घणा मसइला आहिनि। हीअ बिल्डिंग अवां ॾिसी सघो था त ज़बून आहे ऐं हीअ को मामूली हल्को न आहे। हीअ साबिक़ सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी जेको मौजूदु आहे MNA आहे NA 213 ते, ऐं संदुसि भेण जेका सूबाई वज़ीर सिहत आज़रा फज़ल पेचो उन जो हल्को आहे। हीअ आम हल्को न आहे, हिन खे आम हल्को करे न लिखियो वञे। हीअ ॿारड़ा अवां ॾिसो था 100 खां मथे ॿारड़ा आहिनि। हिकिड़ो उस्तादु आहे जेको बि पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि ऐं पूरी एफर्ट करे थो, पर हिकिड़ो उस्तादु आहे उन्हनि खे पूरो नथो पई सघे। हिते पाणी जी सहूलियत न आहे, वॉशरूम न आहे, बिल्डिंग जी अवां हालत ॾिसी सघो था। ऐं उन खां अलावा ही 1954 में क़ाइमु थियल स्कूल आहे। हिन खे असां बार बार एप्लीकेशनूं ॾिनियूं आहिनि त हिन खे अपग्रेड कयो वञे। हितां खां शहर तमामु परे आहे, 7-8 किलोमीटर जो फ़ासिलो आहे। असांजा ॿारड़ा हितां वञनि था जेके असां चऊं था घटि में घटि मिडल जी सहूलियत हुजे, छो जो असांखे ट्रांसपोर्ट जी सहूलियत न आहे। हितां खां असां ॿार जेके आहिनि से शहर ॾे उमाणे सघूं। इन करे असांजी अपील आहे त महिरबानी करे असांखे स्कूल जी बिल्डिंग ॾिनी वञे ऐं अपग्रेड करे कम अज़ कम असांखे मिडल ताईं बिल्डिंग ॾिनी वञे ऐं घटि में घटि ॿियो उस्ताद असांखे प्रोवाइड कयो वञे जेको ॿारनि खे सही नमूने सां पढ़ाई जारी थी सघे। छा मसइला आहिनि जा? हिन स्कूल में ॾिसो था पाण हालत ज़बून लॻो पियो आहे। स्कूल हिते ॿार अंदरि वेही नथा सघनि। ख़तरे जॾहिं ॻाल्हि आहे तव्हां पाण ॾिठो आहे, पाण धुप ते वेही ॿार, बेंचूं पूरियूं न आहिनि स्कूल में, को फर्नीचर न आहे, पखा न आहिनि, कुझु बि न आहे। धुप ते वेही पढ़ाई कनि था। 500 खान माण्हुनि जो ॻोठु आहे हीअ असांजो पंहिंजो। इन में ही नंढड़ा ॿार आहिनि मासूम आहिनि, हिननि खे न कंहिं शइ जी बि सहूलियत न आहे, न पाणी जी, न बाथरूम जी, न को फर्नीचर जी आहे, न को बेंच आहे, न कुझु बि न आहे। सभु शइ तव्हां पाण ॾिसो पिया था। स्कूल किरण ते आहे, मथां छितूं टुटियूं पियूं आहिनि, अंदरि बि वेही नथा सघनि। गर्मी सर्दी में अंदरि जा मींहुं बरसाति में वेही नथा सघनि ॿार, जो असां ख़तरे में आहिनि। इन जे करे महिरबानी थिए असां ते असांजे स्कूल खे फर्नीचर मिले, असांजी बिल्डिंग जेका आहे साबित ठहे, जो असां पंहिंजे ॿारनि खे बचनि नंढड़नि मासूमनि खे तालीम ॾे सघूं। जी नाज़रीन, असां हींअर मौजूदु आहियूं गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल हयात खान जमाली में। असांजा उस्ताद मौजूदु आहे, चओ हुन सां पुछा था कयूं त स्कूल जा कहिड़ा मसइला आहिनि। जी साईं, कहिड़ा मसइला आहिनि स्कूल जा? साईं, असांजे स्कूल जो सभ खां वॾो मसइलो इहो आहे त असांजे स्कूल जी जेकी बिल्डिंग आहे उहा बिल्कुलु ख़तमु आहे। जज साहिब इन स्कूल खे जेको आहे सो डेंजरस हालत करार ॾेई, हुन जे बावजूद बि असांखे स्कूल जी बिल्डिंग न मिली आहे। ऐं असांजे स्कूल खे चौधीवारी कान्हे। असांजे स्कूल में 169 ॿार जेको आहे सो ज़ेर तालीम आहिनि, जिन में काफ़ी तादाद नियाणियुनि जो बि आहे। जेके नियाणियूं पढ़नि थियूं उन लाइ बाथरूम लाइ हिकु या ॿिनि जो जेको आहे सो तमामु घणी तकलीफ़ आहे। पाणी जी बि असां वटि सहूलियत कान्हे का, फर्नीचर बि घटि आहे, ऐं उस्ताद बि जेको आहे सो हींअर मां अकेलो पढ़ाए रहियो आहियां। जी नाज़रीन, हिन स्कूल जो मेन इशू आहे त हिन स्कूल जी बिल्डिंग आहे उनखे दीवारनि खे ॾार पइजी विया आहिनि। उहे ॾार जेके छित सां गॾिजी विया आहिनि, हेठि ज़मीन सां अची गॾिया आहिनि। हीअ बिल्डिंग कहिड़े टाइम बि जेका मतिलबु किरी सघे थी। ऐं स्कूल खे चौधीवारी न आहे ऐं पोणा 200 ॿार हुजण जे बावजूदि हिकिड़ो उस्ताद मुक़ररु थियल आहे, जंहिंजे करे पढ़ाई में हिनखे ॾाढी तकलीफ़ थिए थी। स्कूल में वॉशरूम कोन्हे को, ऐं चौधीवारी न हुजण जे करे हितां रस्तो आहे जेको गाॾी जे अच वञ आहे त को हादसे जो सबबु केवल बणिजी सघे थो। जी नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं गवर्नमेंट प्राइमरी स्कूल धनीबख्श जमाली, जिते ॿारड़ा जेके आहिनि खुलियल आसमान हेठि जेको आहे तालीम हासिल करे रहिया आहिनि। हिन स्कूल जी बि जेका बिल्डिंग न आहे ऐं जेके ॿारड़ा जेके आहिनि वण जे हेठां बेंचूं रखे ऐं जो तालीम हासिल कनि पिया। उस्ताद जेको आहे ॿारनि खे तालीम ॾेई रहियो आहे। असां उस्ताद सां बि ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं त जेको आहे इन स्कूल खे बिल्डिंग छो न ॾिनी वई आहे ऐं हुनखे कहिड़ियूं तकलीफ़ूं या कहिड़ियूं परेशानियूं जेके आहिनि उहे दरकार आहिनि। त तव्हां केतिरे अरसे खां स्कूल में पढ़ायो पिया? मूंखे तक़रीबन 3 साल थिया आहिनि बाबा। छा हे जेको कमरो आहे स्कूल जी बिल्डिंग आहे या ॻोठाणो पंहिंजे पाण ठाहियो आहे? मदद सां ठहियल आहे बाबा। स्कूल जी बिल्डिंग न आहे? न आहे, बिल्डिंग कमरो आहियूं। तव्हांखे कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि जो तव्हां खुले आसमान हेठि वेठा हो? बाबा, असांखे पहिरियों नंबर त बिल्डिंग तकलीफ़ आहे, कमरो बि ज़बून हालत में आहे। अंदरि ॾिसंदो तव्हांखे पाण एहसास थींदो त माशाल्लाह ख़तरे जे हिसाब में पियो आहे। ॿार पढ़नि था, लाज़मी ॻाल्हि आहे। बारिश आहे, सर्दी आहे, सीउ आहे, ऐं में बि तकलीफ़ आहे, सर्दी में बि तकलीफ़ आहे। इन्हनि ॻाल्हियुनि जे करे असां नंढड़ा ॾिसो न महरूम लॻा वेठा आहियूं। घणा ॿार दाख़िल आहिनि स्कूल में? 105 ॿार आहिनि।
तव्हां अकेला उस्ताद आहियो? हिकिड़ो उस्ताद आहियां। उस्ताद जी ॿिए में ज़रूरत आहे असांखे बाबा। ऐं तव्हांखे असां कैमरा जी अख सां ॾिसूं थी दीवारूं ॾिसण जूं तमामु कमज़ोर थी वियूं आहिनि ऐं हीउ कमिरो बि कहिड़े टाइम बि जेको आहे मतिलबु किरी सघे थो, ड्रही सघे थो। हिन स्कूल खे बि जेको आहे बिल्डिंग जी सख़्तु ज़रूरत आहे ऐं हिते हिकिड़ो उस्ताद आहे, हिकिड़ो ई उस्ताद आहे जेको ॿारनि खे तालीम ॾेई रहियो आहे। जो हिकिड़ो उस्ताद एतिरा ॿारनि खे कीअं मैनेज करे थो, कीअं संभाले थो, उहो बि ॾुखियो मसइलो आहे। ऐं हिन तव्हां ॾिसी सघो था हिन स्कूल जेको आहे गार्डर पियल आहिनि, टियर पियल आहिनि ऐं इन खे बि जेको आहे ॾायर पइजी विया आहिनि दीवारुनि खे जेके आहिनि मुख़्तलिफ़ जॻहनि तां। ऐं हीअ बिल्डिंग जेका आहे तमामु ख़तमु थियल आहे। हीअ पुराणी हिकिड़ी अलमारी पियल आहे जेका पुराणे दौर जेका स्कूल खे ॾिनी वई हुई शायदि। ऐं हीअ ख़तमु थियल कमिरो आहे। हीअ बि ॻोठाइण पंहिंजी मदद पाण ते ठाहियो ऐं स्कूल खे बिल्डिंग न मिलण जे करे जेके हिते ॿार जेके आहिनि उहे परेशान आहिनि ऐं सर्दी हुजे चाहे ऊन्हारो हुजे उन्हनि खे ॿाहिरि वेही ऐं तालीम हासिलु करणी पवे थी। ॻोठाणा मौजूदु आहिनि, ॻोठाइण खां पुछा था कयूं त हू छा था चवनि स्कूल जे बारे में। तव्हां भला कंहिंखे चयो आहे बिल्डिंग जे बारे में? घणनि खे चयो आहे, पंहिंजो सलीम जलबानी साहिब खे 2-3 दफ़ा चयो आहे, तॾहिं MP हुयो हितां जो, हुनखे 5-7 दफ़ा चयो आहे, बिल्डिंग न मिली आसर आहे। स्कूल जी बिल्डिंग न आहे, उनखां पाणी त खोटा आहे, उनखां पोइ वॉशरूम वग़ैरह बि कोन्हनि। तक़रीबन 100 ॿार आहे, उस्ताद बि हिकिड़ो ई आहे ऐं स्कूल जी तमामु हालत ख़राबु लॻी पई आहे। ऐं हितां तक़रीबन किलोमीटर परे पाणी आहे, उते पाणी हाणे नंढा ॿार हिते वण जे हेठां तालीम हासिलु करे रहिया आहिनि। असांखे बिल्डिंग जी सख़्तु ज़रूरत आहे। तव्हां काई क्लास में पढ़ो था? 2 क्लास में। तव्हां असांखे ABC ॿुधायो। ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ। सबक ॾाऊं कदे झगड़ो कयो जंहिं पाकिस्तान बनायो, महिनत में ही आया कदे मुंहुं फरमायो जंहिं पाकिस्तान बनायो, इल्मा जी क़िस्मत आहे वक़्तु वधीक दौलत आहे कदे मुंहुं फरमायो जंहिं पाकिस्तान बनायो। सभई पाकिस्तानी आहियूं, गॾिजी पाक वतन खे ठाहियूं, कदे मुंहुं फरमायो जंहिं पाकिस्तान बनायो। हींअर असां मौजूदु आहियूं गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल सैफल खान मरी में, जिते जेको आहे स्कूल जी बिल्डिंग न हुजण जे करे जेको हिते जा जेके आहिनि उस्ताद आहे ऐं या ॻोठाणा आहिनि उन्हनि जेको आहे उताक जा कमिरो आहे उहो जेको आहे स्कूल जे हवाले कयो आहे ऐं ॿारनि जी तालीम जेका आहे उताक में हली रही आहे। बिल्डिंग बिल्कुलु आहे ई कोन। अचो त असां उस्ताद बि वेठो आहे, स्कूल में पढ़ाई जो अमल हले पियो। असां उस्ताद सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं हुनखे कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि। तव्हां साईं घणे टाइम खां हिन स्कूल में पढ़ायो पिया? साईं 6 साल तक़रीबन थी विया आहिनि। ही उताक जो कमिरो आहे या स्कूल जी बिल्डिंग आहे? उताक जो कमिरो आहे, पंहिंजो मालिकनि जो आहे। छा हिन स्कूल खे बिल्डिंग न मिली आहे? बिल्डिंग अञा ताईं न मिली आहे। हिन स्कूल खे तक़रीबन 11-12 साल थी विया आहिनि। ॾाढो वस वारनि खां मुतालबा कया अथऊं, फोटू बोटू निकिरी विया आहिनि, हर शइ थी वई आहे, ॾियूं था अञा ताईं बिल्डिंग कोन थी मिले। ॾाढी तकलीफ़ आहे बिल्डिंग जी। वो बिल्डिंग न हुजण जे करे जो हिते लाज़मी ॻाल्हि आहे उताक आहे, हिते उताक ते घर धड़नि जा बि माण्हू महिमान ईंदा हूंदा, पोइ महिमान ऐं ॿारनि जी पढ़ाई जो सिस्टम कीअं थो हले? वॾी परेशानी आहे असांखे हिते। उताक पई थी हले, हिते महिमान अचनि था, पढ़ाई में ॾाढी परेशानी आहे, तमामु घणी दुश्वारी थिए थी। हिते भला जेको पाणी आहे जर जो पीअण जो पाणी मिठो आहे खारो आहे? पाणी हक़ीक़त में त पाणी हिते कोन्हे, होॾे नलको लॻल आहे हिन पासे। हिते स्कूल में पाणी कोन्हे, पाणी जी का बि सहूलियत कोन्हे, पर बहरहाल नलको लॻल आहे हिन पासे ऐं पाणी सही आहे, मिठो सफ़ा कोन्हे पर पोइ बि सही आहे, पीअण जे लाइक़ु आहे। भला हिन बिल्डिंग न आहे, हिन स्कूल में पटे वारो चौकीदार को अपॉइंटमेंट थियल आहे कोन थियल? हिन स्कूल में न को पटे वारो न को चौकीदार, का शइ कोन्हे। सिर्फ़ु मां उस्ताद आहियां हिकिड़ो, ॿियो का शइ न आहे। छो जो स्कूल हक़ीक़त में बिल्डिंग हुजे हा त पोइ त हर शइ मिले हा, पर बिल्डिंग आहे कोन। बिल्डिंग जी त सख़्तु ज़रूरत आहे, बिल्डिंग त मिलणु खपे हिन स्कूल खे। काफ़ी टाइम थियो आहे हिन स्कूल खे। तव्हां घणा ॿार दाख़िल आहिनि? असां वटि मूं वटि 35 ॿार दाख़िल आहिनि। पोइ जेको लाज़मी आहे कमरे जेको तव्हां इस्तेमालु कयो पिया, हिन जी सफ़ाई आहे या पाणी आहे, इहो ॿार ई भरनि था? ॿार ई भरनि था, हर शइ ॿार पाण कनि था, हर शइ सफ़ाई कनि था, पाणी पाण भरनि था, सफ़ा माना छिनकार आहे उहो सभु कुझु पाण कनि था। जी नज़रीन तव्हां ॾिसो पिया त हीउ जेको आहे कमिरो ठहियलु आहे उताक जो कमिरो आहे, जंहिंमें गार्डर पियल आहिनि, टियर पियल आहिनि ऐं पको कमिरो ठहियलु आहे जेको माना ॻोठाणनि जेको आहे माना उताक हुई। उताक खे माना ख़तमु करे कमिरो जेको आहे स्कूल जे हवाले कयो आहे। तव्हां कैमरा जे अख सां ॾिसी सघो था। असां तव्हां खोड़ा ॿुधायो। या साईं 1 2 2 2 4 3 2 6 4 2 8 5 10 6 2 12 7 2 14 8 2 16 9 2 18 10 2 20। नाज़रीन असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल हुसैनाबाद में। हिन स्कूल जो जेको आहे हिकिड़ो ई कमिरो आहे, शायदि ही ॻोठाण पंहिंजी मदद पाण ते ठाहियो आहे ऐं स्कूल जी बिल्डिंग न आहे। वधीक असां स्कूल में हलूं था, उस्ताद जेको आहे हिते मौजूदु आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं था ऐं कोशिशि कंदासीं कुझु ॻोठाणा आहिनि त उन सां बि ॻाल्हि ॿोल कयूं असां। तव्हां हिते केतिरे अरसे खां पढ़ायो पिया? मूंखे साईं हिते 13 साल थिया आहिनि।
साईं बिल्डिंग ना कमरो ठहियल आहे ॻोठाणनि ठारायो आहे स्कूल जे के फंड मां ठारायो आहे? साईं इहा मूं पंहिंजी पाण ठारायो आहे पंहिंजे ख़र्चे ते ॻोठाणनि जो त कुझु कोन्हे मूं पंहिंजे पाण ख़र्च ज़ाती कयो आहे हिकिड़ी SMC हिन मां मिली बाक़ी 3 सालनि खां SMC मुंहिंजी बंदि आहे। तव्हां घणा ॿार दाख़िल आहिनि हिते? साईं मूं वटि 81 ॿार आहिनि। तव्हांजे वाद अकेला उस्ताद आहियो ॿियो किथां गॾु आहे? अकेलो उस्ताद आहियां। पोइ पटे वारो को चौकीदार? को बि कोन्हे मां पाण डिसेबल कोटा ते आहियां। अच्छा पोइ हिते वाला पाणी जी पीअण जो सिस्टम पाणी मिठो आहे कड़ो आहे जल जो पाणी मिठो आहे पर उहा सहूलियत न आहे पाणी जी माना स्कूल जी सहूलियत न आहे पाड़े में आहे उतां भराईंदा आहियूं ॿारनि खां। दफ़ा जेको ॿार कंदा हूंदा पाणी ॿार भरंदा जो पटे वारो न आहे त उहो ई ॿार ई कंदा हूंदा? बिल्कुलु साईं ॿार कनि था वीचारियूं नियाणियूं कनि थियूं ॿार कनि था बसि। पोइ ॿार एतिरा नथा कनि कमु असांजो न आहे बसि उहे पंहिंजी पढ़ाई जे शौक़ जे करे कनि था उन्हनि जो कमु त कोन्हे चौकीदार जो पटियाले जो कमु आहे पर उहो सहूलियत न आहे स्कूल में इन जे करे ॿार इहे कनि था बसि। भला सिंध सरकार या तालीम खाते तव्हां असांखे मिलियो आहे या तव्हां भला कंहिंखे चयो आहे त असांखे बिल्डिंग खपे? साईं बिल्कुलु असां हर का ॻाल्हि ते जेको आहे सो ॻाल्हि उथारी आहे TMO वटि राज़ी ख़ान जमाली वटि ऐं सेक्रेटरी ताईं बि ॻाल्हियूं वयूं पर अञा ताईं का शइ न मिली असांखे। नंढड़े हिकिड़े कमरे में एतिरा ॿार वेहनि था त लाज़मी ॻाल्हि खे तकलीफ़ हूंदी नी कीअं था तव्हां हिनखे मैनेज कयो? साईं मैनेज बसि असां वटि बिल्कुलु खोटा फर्नीचर जी बि असां सीमेंट जूं जेके आहिनि बजरियूं इहे ठारायूं आहिनि उन्हनि ते ॿार वेहंदा आहिनि ऐं बिल्कुलु बसि ईअं मैनेज करिणो थो पए छा कयूं बसि। स्कूल जा ॿार त असां मूंखे सिर्फ़ु 30 ॿार पढ़ाइणा आहिनि पर 81 ॿार आहिनि मूं वटि स्कूल में तकलीफ़ बि ॾाढी आहे पर छा कयूं। तव्हां पाण हितां हिन ॻोठ जा रहवासी आहियो? जी बिल्कुलु से मां हिन ॻोठ जो रहवासी आहियां। इन करे तव्हां चाहियो था माना जो पढ़ाई जो सिलसिलो जारी रहे? बिल्कुलु जारी रहे छो जो करे हिन स्कूल जे करे मूं पंहिंजे ज़ाती ख़र्च मां प्लाट बि वरितो आहे त हिन में मिली वञे बिल्डिंग मिले त मां उन पंहिंजे प्लाट में ठाराईंदुसि। तव्हां असांखे को बैत ॿुधायो? सबक पहिरियों जेॾो तुंहिंजो ना साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठी पन ॿोड़े पाताल में पहिर तारी तूं जेकर अची मूं त मेरे मान ला जेके वंज जान सो तारीअ तगे तुंहिंजे लतीफ़ जे लतीफ़ चए त वटि कमी कान अदल छटा न को फेरो कुंज फज़ल जो जेॾो तुंहिंजो ना बाजबो ॾेई मंगा जे रे थंबी रे थोड़ी तूं छपर तूं छा कुॾाड़ो का तोखे मालूम सभु का। जी नाज़रीन तव्हां ॾिसो पिया थी जो कमरो ठहियलु आहे इन जी छित जेका आहे कची आहे गाडर पियल आहिनि ऐं हुन पोइ लकड़ा पियल आहिनि कीड़ियूं पियल आहिनि ऐं हिते स्कूल में जेका पढ़ाई तमामु ॿार होशियार पढ़ाई में ऐं होशियार बि आहिनि पढ़ाई बि हले पई पर हिकिड़ो त नंढो कमरो हुजण जे करे परेशानी आहे उन सिवा हिते नियाणियूं पढ़नि थियूं वाशरूम न आहे वाशरूम जे करे बि हिननि खे नियाणियुनि खे तकलीफ़ आहे। असां हीअ ऑफिस में मौजूदु आहियूं साईं इरशाद अहमद तुनियो साहिब सां जेको तहलका एजुकेशन ऑफिसर आहे ऐं असां जेका विज़िट कईसीं मुख़्तलिफ़ स्कूलनि में जिते बुनियादी सहूलियतनि जी खोट आहे बिल्डिंगूं न आहिनि फर्नीचर न आहे अॼु असां उन वारे सां साईं सां मिलण आया आहियूं ऐं साईं खां पुछा कयूं था जो माना छा मसइला आहिनि। 200 खां मथे स्कूल बंदि आहिनि ऐं जेके स्कूल हलनि था पिया असांजा से आहिनि 600 खनि स्कूल जेके असांजा हलनि था पिया बुनियादी तौर ते तरक़ी दौड़ में ऐं शार्टेज जेसिताईं ॻाल्हि आहे शार्टेज जी बुनियादी सहूलियतूं हिन में को शक न आहे त काफ़ी स्कूलनि में फर्नीचर बि न आहे को ऐं असां वक़्तनि लिखंदा रहिया आहियूं मथे हाई अथॉरिटीज़ खे ऐं बुनियादी खोटुनि जे हवाले सां लिखंदा रहंदा आहियूं पोइ जॾहिं उतां को अचे या स्कीमूं मंज़ूरु थियनि उन हिसाब सां इंतज़ार में हूंदा आहियूं वधीक हाणे साईं हिकिड़ो त बिल्डिंगूं न आहिनि काफ़ी स्कूल एतिरा अहिड़ा आहिनि जिन खे मतिलबु बिल्डिंग ई कोन्हे को ऐं छपरनि में पढ़नि पिया था पर के स्कूल अहिड़ा बि आहिनि जिन खे छपर बि न आहिनि बिल्कुलु माना मैदान ते वेठल ॿार ऐं कुझु स्कूल असां विज़िट कयासीं उन्हनि में त इहा कंडीशन हुई जो वेहण लाइ बेंचूं बि न आहिनि त इहे त हिकिड़ा इशू आहिनि माना ॿारनि जे पढ़ण लाइ। ऐं ॿियो मेन इशू इहो आहे जेको असां नोट कयोसीं त स्कूल में किन जेके पटे वारा या चौकीदार जेका पढ़णु थियल न आहिनि पोइ उनखे जेको सफ़ाई आहे उहा ॿारनि खे करणी पए थी मिठो पाणी पर जर्जो ते खारो आहे उहो बि पाणी जेको आहे ॿार खां भरिणो पए थो उहो ॿार भरणी पवंदा ॿारनि खे शिकायतूं आहिनि इन हवाले सां तव्हां उन सां भला मथे हायर अथॉरिटी खे चयो आहे या तव्हां पंहिंजे हिसाब सां तव्हां उन लाइ कहिड़ी कार्रवाई कई आहे? कुल असांजे तालुके में लोअर स्टाफ जेकी भर्ती थियल आहे पटेवालनि जी सो 400 जे लॻभॻि असांजा आहिनि पटेवाला जेके भर्ती थियल आहिनि सभिनी स्कूलनि में न आहे इहो भर्ती स्टाफ थियल यकीननि उते मसइला आहिनि ऐं उते ॿारनि खां ई कमु वरितो वञे थो लिखियो आहे मथे असां इहो बि मां ॿुधाईंदो हलां त 198 स्कूल आहिनि जेके बुनियादी तौर सां बिल्डिंगुनि खां सवाइ था हलनि पिया वेठा असां नाला न आहिनि उन स्कूल जा मथे उन्हनि मां 8 बिल्डिंगूं मंज़ूर थी आयूं आहिनि
8 जा असां प्रपोज़ल ठाहे मोकिलियो आहे मथे ऐं इनशाला जल्दी हुनजो कमु शुरू थी वेंदो बिल्डिंग जो 8 स्कूलनि जो 200 मां ऐं ॿियनि जा बि प्रपोज़ल ठाहे मोकिलिया आहिनि वक़्तनि वक़्तनि इनशाला हाणे कमु तेज़ी सां शुरू थींदो इनशाला जीअं 9 साल शुरू थियो आहे त इनशाला ताला कमु बहितर शुरू थींदो हाणे इनशाला बिल्डिंगुनि जो साईं जो बायोमेट्रिक सिस्टम आयो उन अचण खां पोइ तव्हां छा था तइलीम जो मयार बहितर थियो या उन ते को तइलीम जे हवाले सां को माना उन ते नुक़सानु पियो आहे या पहिरियां जेको सुपरवाइज़र सिस्टम हो उहो बहितर हो साईं जेसीं बायोमेट्रिक जो तालुक आहे उस्तादनि जी हाज़िरी त यकीनन बहितर थी यानी में कोई शक न आहे पर गॾोगॾु उन सां गॾु मसइला खोड़ सारा पैदा थिया आहिनि असां वटि अॻे सुपरवाइज़री तालीम सिस्टम हूंदो हो असांजे सुपरवाइज़री तालीम में इम्तिहान उहे सुपरवाइज़र कंदा हुआ इंफॉर्मेशन का बि खपंदी उहे सुपरवाइज़र खां चवंदा हुआसीं उहो असांखे मिली वेंदी हाणे कमु गैप थी वियो आहे असांखे न इन स्कूलनि ताईं पहुचण में ऐं इंफॉर्मेशन पहुचण में इम्तिहाननि कराइण जे हवाले सां इहो खोड़ गैप थी वियो आहे बायोमेट्रिक सिस्टम हीअं त ठीकु आहे अटेंडेंस त आहे पर ॿियूं खोड़ सारियूं पेचीदिगियूं थी वियूं आहिनि इन सिस्टम जे करे ऐं ॿियो त अॻु में सवलाईअ सां ईज़ीली असां स्कूलनि में जिते कोट हूंदी उस्तादनि जी उते डी ओ साहिबु असांखे ट्रांसफर करे ॾींदो उस्ताद भरे वेंदा उते स्कूल हली वेंदो स्कूल खे हलाए वेंदा हुआसीं हाणे सॼी ट्रांसफर पोस्टिंग कराचीअ मां थी थिए वेठी पई बायोमेट्रिक जे अचण खां पोइ इन करे खोड़ असांजा स्कूल इन करे बि बंदि पिया आहिनि जो कॾहिं कॾहिं सिस्टम सही न आहे कॾहिं उहा एप्लीकेशन उते कोन थी मूव थिए कॾहिं का शइ पहुचे कोन थी पई पोइ असांजा ईअं जेको बि मसइलो हाणे वधीक पैदा थियो असां लाइ पेचीदा त इन निज़ाम जे खां पोइ सेंट्रलाइज़ सिस्टम थी वियो आहे कराचीअ इहा अगरि सिस्टम हेॾे डिवीजन लेवल ते हेठां आंदो वञे त मां सम्झां थो त पोइ असांखे को मसइलो परेशानी कोन थींदी गॾोगॾु तव्हांखे बि मुंहिंजी अपील हूंदी KTN खे मुंहिंजी अपील हूंदी जेको सहकार तव्हां असां सां रखियो आहे उहो जारी रखंदव ऐं निशानदेही कंदा ईंदव असांखे उन्हनि स्कूलनि जी जिते मयार पढ़ाई तव्हांजे हिसाब सां सही न आहे का बिल्डिंग जी खोट आहे फैसिलिटीज़ सही कोन्हनि त असां पूरी कोशिशि कंदासीं त इनशाला ताला उनखे मज़ीद बहितर कयूं त असां तव्हां KTN वारनि जा जंहिं असां पूरो सहकार कयो आहे हिन तालीमी सरगर्मियुनि खे बहितर करण लाइ तव्हांजो पूरो सहकार असां गॾु आहे मां चाहींदुमि इनशाला मूंखे उमेदु आहे बल्कि मां चाहींदुमि ईअं त कुझु अरसे खां पोइ तव्हांखे गॾु वठी हली करे ऐं उन्हनि स्कूलनि खे जेको अॻु में तव्हां ॾिसी आया आहियो ऐं हाणे उन्हनि स्कूलनि में गॾु हलंदासीं त उन इनशाला तव्हांखे बहितर फ़र्क़ु नज़र ईंदो ऐं तव्हां पाण चवंदो त ई बहितर थियो आहे ऐं तव्हां असांजी निशानदेही कंदा रहंदो इन कमु अमल जी ऐं स्कूलनि खे बहितरीअ लाइ जी नादरीन तव्हां साईं इरशाद अहमद साहिब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं साईं सां ॻाल्हियूं कयोसीं उन चयो KTN वारनि जेको तमामु बहितरीनु अमल कयो आहे जेको माना जिन स्कूल जो निशानदेही कई आहे ऐं साईं चए थो त असां इन शइ खे पाण सीरियस वठंदासीं असां पहिरियां बि कमु करे रहिया हुआसीं ऐं हाणे बि इनशाला जेके स्कूल असां विज़िट करे आया आहियूं जेके असां साईं खे जेके निशानदेही करे ॿुधाया आहिनि चवंदा पाण इन कमेटी ठाहींदा ऐं पाण उहे स्कूल ज़ाती तौर ते विज़िट कंदा ऐं साईं इहो बि चयो आहे त तक़रीबन 2-3 महीननि खां पोइ जेका असांखे गॾु वठी हली उहे स्कूल विज़िट कराईंदा ऐं चवनि था त इनशाला तव्हां उन्हनि स्कूल में बहितरी ॾिसंदो